पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त तव्हांजो दीन तव्हां सां असांजो दीन असां सां। अलाए केॾा वाक़ियात मिलंदा जिन में बेदीननि सां जेके काफ़र हुया जिन जो न किताब न ख़ुदा असां सां मिले पियो ऐं न ई वरी जेको असांजे रसूल ते ईमान पिया आणनि। उन जे बावजूद बि पैगंबर उन्हनि जूं अमानतुनि जी हिफ़ाज़त कंदो हुयो, उन्हनि जे हक़नि जी हिफ़ाज़त कंदो हुयो। अलाए केॾा एॾा खोड़ सारा वाक़ियात आहिनि जिन में बेदीननि सां अहिड़ो सलूक कयो वियो जेको अॼुकल्ह असां पंहिंजे किताबी भाइरनि सां बि नथा कयूं। जंहिं पैगंबर कुफ़ार सां बि सुठो सलूक करण जी हिदायत कई, असांजो त किताब बि हिकु आहे, रसूल बि हिकु आहे, सजदो बि हिकु आहे, ख़ुदा बि हिकु आहे, उन जे बावजूद बि हिकु ॿिए खे असां बुरो कीअं था चई सघूं। मां त पंहिंजे मुआशिरे में इहो बि ॿुधो आहे हिकिड़े फ़िरके वारा माण्हू ॿिए फ़िरके वारे माण्हू खे चवंदा आहिनि त हिननि जो निकाह न थींदो हूंदो, हिननि जो जनाज़ो न थींदो हूंदो, हिननि जी हीअ शइ ग़लति आहे, हिननि जी हू शइ ग़लति आहे, हिन सां दोस्ती रखणु जाइज़ न आहे। जेकॾहिं दोस्ती रखणु वाकई में जाइज़ न हुजे या पैगंबर कॾहिं बि कुफ़ार सां सुलह हुदैबिया न करे। हिकु अधु मिंट जो हीउ वीडियो ठाहिण जो बेसिकली मक़सदु इहो हुयो तव्हांखे ॿुधाइणो हुयो त हिकु ॿिए जे अक़ीदे जो क़दुरु कयो। एट दी एंड जेको आहे असां सभिनी जो किताब हिकु आहे, असां सभिनी जो रसूल हिकु आहे, असां सभिनी जो ख़ुदा हिकु आहे। पैगंबर जी हिकिड़ी हदीस मुताबिक़ त सभई मुस्लमान जेके आहिनि उहे हिकु जिस्म मानंदा आहिनि। असां सभिनी खे हिकु ॿिए जो एहतराम करणु घुरिजे। जेकॾहिं जिस्म जे हिकु उज़वे खे तकलीफ़ थींदी त मतिलबु असां सभिनी खे तकलीफ़ थियणु घुरिजे। हिकु ॿिए खे तकलीफ़ न पहुचायूं बल्कि हिकु ॿिए जे तकलीफ़ुनि खे सम्झूं ऐं हिकु ॿिए जे अक़ीदे जी क़दुरु कयूं असां।